मां पंहिंजे महबूब अगवान ख़तीब इस्लाम ख़तीब लाजवाब परे परे का सफ़र कंदे हज़रत साईं सैयद हबीबुल्लाह शाह माण्हू सब न सुहिणा पखी सब न हंज कई कई माण्हू मंज अचे बूए बहार जी नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफ़ा शान सहाबा शान अहले बैत साईं सैयद हबीबुल्लाह शाह बुखारी। अब सैयद जो प्रोग्राम वेही करे अदब सां ॿुधो
वक़ाल अल्लाह ताला फी मक़ामिन आखर या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदा या अय्युहन नबिय्यु इन्ना अरसलनाका शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरन व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना दावत अबी इब्राहीम अलैहिस्सलाम व बशारत ईसा इब्न मरियम व रुया उम्मी अना वुलिदतु मुतहहरन अना वुलिदतु मख्तूना सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। जेके जागो था बाआवाज़ बोलन मुझे हबीब सोने जी ज़ात ते जागी करे ॾाढा दुरूद पाक हो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिही व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। या इलाही जिस्म में जब तक के हमारी जान रहे ये कबूल तवारो टाइम में 4:15 था अल्लाह की रहमत शदात को मुझे आसमान ते लगी आया मुबीन जलसे जे करे लंबो सफ़र किया रात में हम सकरन नवाब शाह के इलाके में वरी जुम्मो सखर पढ़ायो वरी जुम्मे नमाज का अमरोड़ शरीफ के बरसा दरगाह अमरोड़ के बरसा दड़े में जलसो किया वरी सफ़र करे मगरिब की नमाज चक शहर में बयान किया वरी रात जो 10:30-11 बजे फूल बाग शहर खैरपुर मीरस में बयान किया। अज मुझो ही 5 जलसो अल्लाह की मेहरबानी थी जो रब साईं इन बरकत वाले प्रोग्राम में भी शिरकत नसीब फरमाए। तो तव्हां जेके निंड पिया हो पंहिंजा 2 हथ मथे करे जो सुभान अल्लाह ये सब निंड पिया तव्हांजो ॾोह न असां मौलवी ईंदा आहियूं जलसे में 1 कलाक जे लाइ ऐं तव्हां जमाती सवाब में असां मौलवियुनि खे मारे वेंदा असां कुर्सीअ ते वेही वाइस था कयूं तव्हां तॾे ते वेठा हो सवाब में तव्हां असां मौलवियुनि खे मारे अवां के मौलाना शमसदीन साहब भक्त चावर खाराया हूंदा मौलवियुनि खे गोश्त पीस बाकरा खाराया हूंदे सवाब में तव्हां मौलवियुनि खे मारे असां अचूं जलसे में 1 कलाक जे लाइ वरी दुआ घुरी हलिया वञूं वरी ॿियो मौलवी वरी टियों मौलवी तव्हां मगरिब की नमाज़ को वठी हिन वक़्त 4:30 थियनि था सुबुह जा तव्हां जलसे वारनि साथ ॾिनो आहे सवाब में तव्हां मौलवियुनि खे मारे
5 बजे 5:15 बजे सैयद जी दुआ थींदी, जलसो ख़त्म थींदो, नमाज़ फजर जी तैयारी थींदी। तव्हां पंहिंजे पेट्रोल ते आया हो, पंहिंजे ख़र्च ते आया हो, घर बि पंहिंजे पैसनि सां वेंदो। असां मौलवियुनि खे मिली कुझु आसरो आहे त साईं गाॾीअ जो पेट्रोल ॾींदो, तंहिंजे करे सवाब में तव्हां जमा थी असां मौलवियुनि खे मारियो। मुंहिंजी दिलि थी चाहे तव्हां सां हिकिड़ो कलाकु साथ ॾियो, इंशाअल्लाह 5:15 बजे दुआ थींदी, 5:30 बजे नमाज़ पढ़ंदासीं, पोइ तव्हांखे घर इजाज़त ॾींदा। हाणे जेके निंड पिया ॿई हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। भला मजमे में को उथी करे नारो हणी ॿुधाए त ॾिसां कहिड़ा जाॻनि था। या इलाही जिस्म में जब तक के हमारी जान रहे, जेके उर्दू समझंदा हुए सुभान अल्लाह चो ही कबूलियत वारो टाइम आहे, तहज्जुद वारो टाइम आहे। जेकर तुंहिंजी सुभान अल्लाह अल्लाह जी बारगाह में क़बूल पइजी वई त जन्नत जा दरवाज़ा खुली पवंदई। सॼे जलसे जी मज़दूरी वठण जो टाइम आयो आहे, छो त अल्लाह मज़दूरी बि मज़दूर खे आख़िर में ॾींदो आहे। अचो जेके निंड पिया पंहिंजा निंड फिटाए अचो, हाणे क़ुर जी मज़दूरी अल्लाह खां वठो। या इलाही जिस्म में जब तक के हमारी जान रहे, तुझ पे सदक़े तेरे महबूब पे कुर्बान रहे। या इलाही मैं रहूं या न रहूं, मगर दुआ गे दिल की। या इलाही मैं रहूं या न रहूं, मगर दुआ गे दिल की। दीन मोहम्मद रहे और इज्जत कुरान रहे। या इलाही आज तो सिद्दीक सा ईमान पैदा कर। या इलाही आज तो सिद्दीक सा ईमान पैदा कर। अभी तो डाला उमर फारूक सा कोई जरी इंसान पैदा कर। जहाँ से गुम हया वो वहाँ उस्मान पैदा कर। अली मुर्तज़ा शेर खुदा की आन पैदा कर। सरदार जे सदके सभिनी खे मान मिलो वा, महबूब मिठे जे ख़ातिर ही कुरान मिलो। सलवा दादा पर तवयल भाग वरे तो, ईसा मूसा नूह नबी उते रोमल पिया। तमामु सुहिणो लाउड हलायो। मां शिकारत ते दुआ कंदो वेंदो साईं, पर डबली में ईको घटि करे हिकिड़ो आवाज़ ॾे त जीअं सम्झ में अचे ऐं सॼी दुआ करे जमात। हिकिड़ो आवाज़ खोलेसि। सरदार जे सदके सभिनी खे मान मिलियो आहे, महबूब मिठे जे ख़ातिर ही कुरान मिलियो आहे। सलवा दादा पर तवयल भाग वरे थो। या अल्लाह मक्के जा कसम कुरान में शो कया थी, भला मक्के पाक में उहद जबल इन जे करे चदो ना 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 ना। या अल्लाह मक्के की इज्जत छोड़ नहीं, भला मक्के पाक में हिजरे अस्वद जो जन्नत जो पत्थर आ, जेके चुमी वठण सां दिल तो गुनाह जी कट लगी वेंदी आ। या अल्लाह इन जे करे मक्के की इज्जत नहीं चदो ना 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 ना। या अल्लाह मक्के की छो इज्जत नहीं, भला मक्के पाक में ज़मज़म जो खूह आहे इन करे ना 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 ना। इन सोने कुरान में चए तो मां मक्के की इज्जत इन करे ॾिनी। ला उक़सिमु बिहाज़
बिहादल बलद व अंत हिल्लुम बिहादल बलद। ओ मुझा हबीब मक्के के इज्जत इन करे ॾिनी, मक्के जा कुरान में कसम इन करे खया जो मक्के पाक जी घिटन में तो मोहम्मद जा कदम मुबारक जो लगा। मुझे कदम जे करे मामला इज्जत साल में 12 महीना थींदा मुहर्रमुल हराम सफरुल मुज़फ्फर रबीउल अव्वल रबीउल सानी जागो था जमादुल अव्वल जमादुल सानी रजब शबान रमजान शवाल जुल्काद जुल्हज। ओ मुझा अल्लाह इस्लामी साल जे 12 महीनन मां मुझे हबीब मुस्तफा जी विलादत ला रब रबीउल अव्वल जी चूंड कए छो। अल्लाह फरमायो मां रबीउल अव्वल जी चूंड इन करे कई जो मुझा हबीब तुझी विलादत ला मांखे रबीउल अव्वल प्यारो लगो छो त रबीउल अव्वल जी माना है पेरी बहार। ओ मुझो त मुझो मोहम्मद पाक भी रबीउल अव्वल में अचे जीअं साईं जे अचण सां भी सॼी दुनिया में बहार ई बहार थी वञे। अल्लाह फरमायो मुझा हबीब मां तुझे लाइ महीने मोवरी तारीख़ जी भी चूंड कई। इस्लामी साल जो को महीनो 29 तारीख़ में थींदो आहे, को महीनो 30 तारीख़ में थींदो आहे, कॾहिं चंद्र बीजी वेंदो आहे 29 तारीख़ कॾहिं 30 तारीख़। अल्लाह फरमायो 30 तारीख़ में सोना हबीब तुझी विलादत ला माला अंग भी चूंडियो। 30 अंगन मां अल्लाह के तुझे लाइ सोना अंग प्यारो हो त नमन जो प्यारो हो। केड़ो अंग प्यारो हो? नमन। सोना मां तुझी विलादत नाई रबीउल अव्वल ते कराई। सोना तुझो वसाल 12 रबीउल अव्वल ते। साईं भला नमन जो अंग कीअं अल्लाह के प्यारो अचे। नमन जो अंग जोड़ कयो ज़रब कयो मैदान ते बीठो हूंदो आहे डरंदो कोन्हे। फॉर एग्जाम्पल मिसाल तो तव्हां नमन के ज़रब कयो ॿिन सां नाॾू अरड़ा जेके खीर विकिणंदा उहे ॻाल्हायो, दुकानदार ॻाल्हायो नाॾू अरड़ा कीअं लिखबा 8 एका 1 ॾाको अरड़ा इन ॿिन्ही अंगनि जी पाण में जोड़ कयो 8 + 1 मिलायो त घणा थींदा? ॻाल्हायो 9 थींदा। नवन के ज़रब कयो 3 सां नाटिका 27 7 + 2 = 9 वरी 9 थींदा। नवन के ज़रब कयो 4 सां नाचो त 36 6 + 3 जोड़ कयो पाण में वरी घणा थींदा? 9 थींदा। नवन के ज़रब कयो 5 सां नाप जा 45 5 + 4 वरी मिलायो त वरी जवाब 9 ईंदो। नवन के ज़रब कयो 6 सां नाशिका 54 4 + 5 ॿई मिलायो त वरी 9 थींदा। नवन के ज़रब कयो शदात कोट सिंध बलोचिस्तान जा मुसलमानों अल्लाह नबी जी ॼमण जी तारीख़ भी चूंडी। नवन के ज़रब कयो 7 सां ना 7 3 8 3 + 6 मिलायो वरी 9 थींदा। नवन के ज़रब कयो 8 सां ना 8 72 2 + 7 मिलायो वरी 9 थींदा। नवन के ज़रब कयो 9 सां ना 81 1 + 8 जोड़ कयो वरी 9 थींदा। जीअं नवन जो अंग मैदान ते बीठो आहे टहे कोन थो न जोड़ में न ज़रब में ईअं सोना मोहम्मद तुझी नबूअत भी क़यामत ताईं बीठी हूंदी। जेकॾहिं को नबूअत जी दावा कंदो उहो कादियानी कुतो काफ़र आहे अखि खां काणो इहो कीअं नबी थींदो? हथ मथे करे नारो हणी तो ख़त्मे नबूअत ज़िंदाबाद आहे। ख़त्मे नबूअत मां 2-3 ॾींहं अॻु में वियोसि थर पार्क मिठी जो इलाइक़ो। इन क़ुरान जे सत्य अल्लाह ताला घुमाए थो मीरपुर ख़ास डिगरी झुडो नवकोट एॾे मुंहिंजा जलसा हुआ। थर पार्क जे इलाइक़े में मिठी में दोस्तनि जो साईं हिते अहिड़ो ज़ुल्म थियो आहे जो माण्हू वीचारा ग़रीब मिसकीन खाइण जे लाइ कुझु न आहे।
उते कादियानी उन्हनि खे माल ॾेई पैसो ॾेई लालच ॾेई उन्हनि को ईमान खसे विया कादियानी थी विया शहदाद कोट वारो सिंध बलोचिस्तान वारो तू भी दुआ घुरंदो कर अल्लाह से गो अल्लाह सुञाप न ॾिजांइ छो त नबी से फरमायो कादल फ़क़्र अन यकून कुफ़रन महांगाई जो अज़ाब आहे अल्लाह मुंहिंजी उम्मत खे बचाए कॾहिं कॾहिं अहिड़ी सुञाप थी वेंदी जो माण्हू ईमान ई छॾे वेंदा कुफर में हलिया वेंदा दुआ घुरंदो कर त अल्लाह असांजे खीसनि खे भरे अल्लाह असांखे कॾहिं ॾे बि शुक्र आहे न ॾे बि सब्र आहे पर रब पैसो अचण वञण वारी शइ आहे पर ईमान सां को न खसजे इहा दुआ कंदा अल्लाह से पंहिंजे हबीब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जे लाइ ॾींहुं बि चूंडियो हफ़्ते में 7 ॾींहं थींदा आहिनि छंछरु आतरु सूमरु अंगारो अरबा ख़मीस जुमो पर अल्लाह पंहिंजे सोणे जी विलादत जो ॾींहुं चूंडियो त सूमर जे ॾींहुं साईं जी विलादत या अल्लाह सूमर जे ॾींहुं छो अल्लाह फरमा इन करे त सूमर जे ॾींहुं मुंहिंजी महबूब तुंहिंजी उम्मत जा अमाल नामा रब वटि पेश थींदा शहदाद कोट जा मुसलमानो तव्हां असांजी बि विलादत थी को सुबुह जो ॼायो को मंझंदि जो ॼायो को इस्पताल में शाम जो 3 जो ॼायो को राति जो 10 बजे ॼायो को 12 बजे टाक मंझंदि जो ॼायो पर किताब सीरत जा लिखनि था अल्लाह नबी साईं जी विलादत जे लाइ वरी टाइम बि चूंडियो हुज़ूर साईं जी विलादत जो टाइम इहो अथव जीअं हिन महिल मां वाइस थो कयां हिन वक़्तु मुंहिंजी वाच में 4:40 थियनि था अम्मा आमिना थी फरमाए जॾहिं अल्लाह पंहिंजी रहमत खणी पहिरें आसमान ते ईंदो आहे या बाग फुटी महिल अल्लाह से फरमा सोना तुंहिंजी विलादत जो टाइम मां असुर जो चूंडियो आहे जंहिं महिल मां अल्लाह पंहिंजी रहमत खणी दुनिया जे आसमान ते ईंदो आहे शहदाद कोट वारो हे टाइम अथव जॾहिं अल्लाह पंहिंजी रहमत खणी रोज़ ईंदो आहे असर वारे टाइम ते पोतरे त ॿाराड़ी वारो तव्हांजे ॻोठ में सिंधी कुकड़ देसी कुकड़ बि उते भांग ॾींदा अथव ॾींदा न भांग देसी कुकड़ फार्मी न फार्मी त न भाॻो जेको 40 ॾींहंनि में थुलो थिए थो इहो तव्हां असांखे छा कंदो मौला अब्दुल हमीद लुंड साहिब चवंदो आहे त फार्मीअ जो त नेका ई न आहे पर इहो निभाग बि 650 रुपया किलो थो हले अल्लाह तव्हांखे देसी कुकड़ खाराए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला तसुब दीक फइन्नहु यूक़िदु लिस्सलात खबरदार मुंहिंजा उम्मतियो कुकड़ खे गारियूं न ॾिजो कुकड़ खे गारियूं न ॾिजो छो त इहो पखी भलो आहे जो सुबुह जो नमाज़ ते उथारींदो पर असांजा मुसलमान न सुधरिया इहे कुकड़ बगल में खणी वरी शर्त ते वेंदे जुआ कुकड़ विड़ाईंदे पैसा शर्त नबी साईं फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला इन कुकड़ खे चूब ॾींदो जहन्नम जी जेके इन मेल में विया जेके इन शर्त में आया जिन पैसा वठी इहे मेल कराया अल्लाह से चवंदो कुकड़नि खे इन महशर जे मैदान में इन निभागनि जे जिस्म जो मांस वठे अल्लाह हे रड़ियूं करे चवंदो छा थियो आहे कुकड़ ॻाल्हाईंदा अल्लाह जो हुकुम सां ज़ालिम तूं असां ते रहम न कयो अॼु अल्लाह तो ते रहम न थियो तंहिंजे करे इहे पलीत कमु आहे हिन खां तौबा कयो कुकड़ न विड़ाईंदा अल्लाह से पंहिंजे हबीब जे लाइ इहो टाइम बि चूंडियो अम्मा आमिना साहिब थी फरमाए जॾहिं मुंहिंजे सोने जी विलादत जो टाइम थियो मूंखे एतिरा पैसा न आयो मां मके जी बाज़ार मां तेल वठी अचां मां ॾीओ ॿारे रोशनी कयां हातिफ़ी आवाज़ आया आमिना ग़लती न कर दुनिया जा तेल ॾीआ मां रब ख़त्म कराए छॾिया हाणे तुंहिंजे घर में उहो महबूब अचे थो सिराज मुनीराज जे अचण सां सॼो घर तुंहिंजो चमके पवंदो तव्हां असांजे जॾहिं ॿारनि जी डिलीवरी थींदी आहे तव्हां
शीशो खणी मौली साहब ॾींदा हुआ हबीबुल्ला जा मरियम सूरत पढ़ी ॾे ख़ैर सां मुंहिंजी घरवारीअ जो ॿारु आसानी सां अचे तव्हां चवंदा हो मरी वियासीं शहादात कोट पहुतासीं डॉक्टर चवंदासीं 50,000 खणी आ या माई मरंदई या ॿारु मरंदो ऑपरेशन तो तव्हां रोईंदा हो 50,000 हथ करे डॉक्टरनि खे ॾींदा हो अल्लाह ख़ैर करे मुंहिंजी घरवारी बि बचे मुंहिंजो बच्चो बि बचे शन रब ॿिन्ही सिरनि ॾे ख़ैर करे तव्हां असांजी विलादत थी त पोइ डॉक्टरनि ऐं नर्सियूं आयूं दायूं आयूं अम्मा आमिना थी फरमाए मुंहिंजे सोने जी विलादत थी मां सोचां पई त काथों जी दाई घुरायां मक्के जो दायूं अचनि मदीने जो दायूं अचनि पर हातिफी आवाज़ आया आमिना गलती न कर आमिना जन्नत जे घोट नबी जी विलादत आहे दुनिया जी दाइन जी ज़रूरत न आहे तो दरवाज़ो बंदि करे वे त मां अल्लाह जन्नत जो दायूं थो मोकिलियां काथों जी दायूं जन्नत आवाज़ सम्झो था हिकु त जनरेटर मुंहिंजो वॾो कन खाई वियो आहे मूंखे वरी वारो बि अहिड़े टाइम ते मिलियो आहे जो बिजली हली वई जनरेटर तमामु लाउड भलो थो हले मां दुआ कंदो मां शिकारपुर ताईं उस्ताद आला कंदो जन्नत में ॿी को साउंड जो दुकान खोलींदो क़ुरान जा आशिक़ो दीन जा परवानो अल्लाह तुंहिंजी महिनत क़बूल फरमाए अर्ज़ पियो कयां जन्नत जो दायूं अम्मा आमिना जे कमरे में अची वियूं अम्मा खे चवंदियूं अम्मा सुम आराम कर त महबूब नबी जी विलादत थिए अम्मा आमिना चए थी मूंखे पंहिंजो तारुफ़ त करायो तव्हां केरु आहियो उन्हनि मां हिकिड़ी औरत चवे थी आमिना मूंखे सुञाण चए मां नथी सुञाणा फरमाए आमिना मां उहा औरत आहियां जो मां पंहिंजी झोल में मूसा अलैहिस्सलाम खे रांदि खेॾाइण वारी आहियां कलीमुल्ला नबी के मां झोल में रांदि खेॾाइण वारी आहे मुंहिंजो नालो बीबी आसिया आहे मां फिरौन जी घरवारी आहियां तॾहिं त क़ुरान में रब साईं को फरमाए 28 सिपारे में सूरत तहरीम में वज़रबल्लाहु मसलन लिल्लज़ीना आमनु इम्रअत फिरऔन इज़ क़ालत रब्बि इब्नि ली इंदक बैतन फिल जन्नह वनज्जिनी मिन फिरऔन वअमलिही वनज्जिनी मिनल क़ौमिज़ ज़ालिमीन चईदे सुभान अल्लाह अम्मा आसिया चवे थी आमिना अजीब ॻाल्हि ॿुधायां तुंहिंजे पेट में जेको ॿारु आहे अॼु न मोहम्मद जी मां दाई थी आहियां सुभाणे इहो महबूब नबी जन्नत में मुंहिंजो घोटु थींदो मां कुंवार थींदीमांसि छो त मुंहिंजो मुड़ुसु वॾो ज़ालिम हो फिरौन ख़ुदाई दावा कई अना रब्बुकुमुल आला ओ आमिना मुंहिंजो मुड़ुसु मूंखे रसनि सां ॿधी करे शीखा बाहि में तपाए शीखूं खणी करे मुंहिंजे जिस्म खे हणंदो त मूं ते कलमो पढ़ मूंखे मञो रब पर मां मुड़ुस खे न मञींदी हुअमि मां चवंदी हुअमि रब मूसा व हारून मुंहिंजो रब मूसा जो रब हारून जो रब पोइ अल्लाह साईं खे मौला मूंखे न मुड़ुस मो फिरौन मो जान छॾा रब बिनली इंदक बैतन फिल जन्नह अल्लाह मूंखे जन्नत में कमरो त ठाहे ॾे रब जो आसिया तौहीद ते पकी थी जाए ईमान ते पकी थी जाए आसिया मुशरिकाणी न थी जाए वहाबियाणी थी जाए अम्मा से पक्की वहाबियाणी आसिया तौहीद ते पक्की थी जाए अचो फिरौन को जान छड़ाए जन्नत में कमरो भी ठाराए त मां मिठे मोहम्मद सां निकाह करंदुसि तव्हां असांखे त कलमो घर वेठे मिलियो आहे क़दुरु ई कोन्हे मुफ़्त में कलमो मिलियो आहे पुछा करे हिन ॿुधण खे तकलीफ़ आहे हीअ औरत केरु आहे भला हीअ बि त तारीफ़ कराए चए आमिना पंहिंजी मर्ज़ी सां न आई आहियां अल्लाह जी मर्ज़ी सां आई आहियां हीअ मूसा नबीअ खे झोल में खणी रांदि खेॾाइण वारी मां वरी उन नबीअ जी मां जे पींघे में ॻाल्हायो हो क़ाल इन्नी अब्दुल्लाह मां ईसा नबीअ जी अंबड़ आहियां
ईसा नबी जी अमर आया जे पीगे में गलायो क़ाल इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजअलनी नबिया वजअलनी मुबारकन ऐनमा कुन्तु व औसानी बिस्सलाति वज़्ज़काति मा दुम्तु हय्या व बर्रम बिवालिदती व लम यजअलनी जब्बारन शक़िया वस्सलामु अलैया यौम वुलिदतु व यौम अमूतु व यौम उबअसु हय्या। जेके कुरान में बैयत मथे करे जो सुभान अल्लाह। अच्छा तुझे नाले ते त अल्लाह कुरान में सजी सूरत रखे मरियम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी बई हली में अम्मा बीबी सोफिया थी फरमाए दर खोलियो जागो था दर खोलियो दरवाजो खोलिया तो शाद सा मिठो मोहम्मद जमण सा सजदे में असां परेशान थियासीं अलाए कंहिंखे थो सजदो करे उन महिल माण्हू बुतन खे सजदो कंदा हा। माशाअल्लाह तव्हांजे जलसे जी रिकॉर्डिंग भी असांजो दोस्त करे थो अल्लाह क़बूल फरमाए। ये समझो ये जलसो तव्हांजो सॼी दुनिया ॾिस सघे चओ सुभान अल्लाह। अम्मा सोबिया साण थी फरमाए मां ॾिसां पई त मिठो मोहम्मद सजदे में आ पर अलाए कंहिंखे थो सजदो करे छो त माण्हू झंडनि खे सजदा था कनि कंडनि खे सजदा था कनि। हाँ माण्हू गैरुल्लाह जे दर ते झुकंदा क़बरुनि ते झुकंदा अलाए कंहिंखे थो सजदो करे। जहां जो नज़र कया त मिठे मासूम मोहम्मद जी अशद आंगुर मथे आ अशद आंगुर मथे आ नबी साईं जा चप भी चुरन था। शदाद कोट वारो ईसा नबी पीगे में ॻाल्हायो मुझे सोने मोहम्मद ॼमण सां ॻाल्हायो मां कन्नु ॾिनो त मासूम मोहम्मद जे चपन मां आवाज़ पियो अचे सुबहान रब्बियल आला सुबहान रब्बियल आला सुबहान रब्बियल आला। दोस्तों ॿार ॼमंदो आहे पोइ ॿार जो डॉक्टराणी नर्स नाणो कटंदी आहे नाणो सम्झो था तो दुन जे ज़रिए नाणे जे ज़रिए अम्मा जे पेट में 4 महीना रब पियो खाराए केरु पियो खाराए तारीफ़ हुन जी कंदा जो जेको खाराए थो। तॾहिं त हाजी इमदादुल्ला चवंदा आहिनि के जानवर था झंगनि में गुज़ारनि समर साण तिन खे नकी बाहि ॿारनि असुर जो उथी पंहिंजो साईं पुकारनि उञायल बुखायल उहे कंहिं खाराया सो अल्लाह वा सो अल्लाह वा करे कमन पांजन में पांज सिदाई बिना मशवरे दे बणाए खुदाई सजी खल्क उन दर करे थी गदाई बादल भर जी रहमत जामीअ के वसाया। मां बलोचिस्तान जे दोस्तन जे लाइ दुआ थो कयां अल्लाह जिते पानी जी ज़रूरत आहे रब इन्हनि खे पानी नसीब फरमाए आमीन जो दारी। अम्मा आमिना चेती इरादो कयोसीं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिठे मोहम्मद जो नाणो कटूं हातिफी आवाज़ आया इहा तकलीफ़ न कजो इहा तकलीफ़ तव्हां न कजो मां अल्लाह पंहिंजे सोने मोहम्मद खे अम्मा जे पेट में सिंगारे संवारे पोइ मोकिलियो। असां तव्हांजा नाणा दाइन ऐं नर्सिन कटिया पर महबूब जो नाणो अॻे ई कटियो। जॾहिं नाणो कटिजी वेंदो आहे पोइ ॿार ॼमंदो आहे पोइ ॿार खे गुस्ल कराइबो आहे गुस्ल कंदकोट कश्मीर जो नातफ़ान मौजूद अलिफ दीन चाचर हे बि जलसो रखाईंदो आहे असांखे दावत ॾेई घुराईंदो आहे अल्लाह अलिफ दीन जी जवानी में रब उम्र में सिहत में बरकत फरमाए आमीन जो ॾाढा। कुरान जा आशिक़ो दीन जा परवानो इरादो कयोसीं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मिठे मोहम्मद के गुस्ल करायो
थी माना इरादो कयो पर मुझी झोल में मुझे सुने मोहम्मद के मलाइका खणी विया केर खणी विया फरिश्ता खणी विया मथे खणी विया तकरीबन अधु कलाक गुज़री वियो जा जो ॾिसां त वरी मुंहिंजी झोल में मुंहिंजो सुहिणो मोहम्मद मांखे ॾेई विया साईं जे ज़ुल्फ़नि मां पाणी जा कतरा पिया टिमनि अल्लाह फरमायो मलाइको मुझे सुहिणे मोहम्मद के मथे खणी चो ऐं ज़मज़म जे पाणी सां मुझे सुहिणे मोहम्मद खे गुस्ल करायो मां जॾहिं इहा ॻाल्हि पढ़ी त मां पंहिंजे बाबे साईं मौलाना सैयद अब्दुल गफूर शाह बुखारी 78 साल उमिरि आहे मुंहिंजे बाबे जी हिन महिल बि तॾे ते वेही क़ुर ऐं हदीस जा सबक़ पढ़ाईंदो आहे मां बाबा साईं खे चयुमि बाबा हिकिड़ो सुवालु आहे अल्लाह साईं नबी साईं खे मथे मासूम मोहम्मद खे मथे खणाए रब मलाइकनि खे ईअं छो चयो त ज़मज़म जे पाणी सां गुस्ल करायो हाणे मथे जन्नत जो पाणी बि हुयो त मुंहिंजे वालिद साहब चयो त मां इहो ई सुवालु पंहिंजे मुर्शिद साईं ॿेर वारे खां कयो हो जंहिंजी जन्नत जी जंहिंजी क़बर मां 7 ॾींहं जन्नत जी ख़ुशबू आई साईं अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह अलैहि साईं ॿेर वारे जवाब ॾिनो शाह साहब अल्लाह साईं वटि जन्नत जो पाणी घटि आहे अल्लाह वटि ज़मज़म जो पाणी मथे आहे जन्नत जो पाणी घटि आहे ज़मज़म जो पाणी मथे आहे छो त ज़मज़म जे पाणी में अल्लाह जे हुक्म जी बरकत आहे ज़मज़म जो पाणी हरम पाक जी ज़मीन मां निकितो आहे बरकत आहे ज़मज़म जो पाणी इस्माइल अलैहिस्सलाम नबी जे पैर जी खुड़ी जी बरकत आहे ज़मज़म जो पाणी नूरी मखलूक जे सरदार जिब्रील अलैहिस्सलाम जे पर जी बरकत आहे शदाद कोट वारो वॾी बरकत इहा आहे जो ज़मज़म जो पाणी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओभर करे पंहिंजी उम्मत खे ॾिनो आहे अम्मा चए थी हाणे इरादो कयोसीं त साईं जो गुस्ल थी वियो हाणे साईं खे सुरमो पारायूं अञा 20 मिंट पिया ॻाल्हायो सुरमो पारायूं हातिफ़ी आवाज़ आया आमिना या तकलीफ़ न कर मां अल्लाह पंहिंजे सोने खे अहिड़ा कजल पारायां जो सुरमो न पाईंदो त बि अखियुनि में सुरमो नज़र ईंदो असां सुरमो न पायूं त अखियूं अछियूं थी वञनि पर साहब चवंदा नबी साईं खे जॾहिं ॾिसंदा हुआसीं अखियुनि में सुरमो पातो सुभाणे अल्लाह ॾाढा अम्मा आमिना साईं थी फरमायो असां इरादो कयोसीं त भला महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सुन्नत दूर कयूं शदाद कोट जे सालाना जलसे में अचण वारो तव्हांजो बि दूर थियो असांजो बि दूर थियो असां 2 सालनि जा थियासीं या 4 सालनि जा थियासीं अबे अम्मा ख़ुशी कई सुन्नत दूर मल्हायो असांजी कांच लाइ गोॾ पाराए हजम असांजो सभु कुझु ॾिसी वियो अब ताके हजम ॾिठो या न ॾिठो शक था या ईअं बसि कपिड़े में कटे वियो तव्हां असांखे हजम सभु कुझु ॾिसी वियो अल्लाह जो नबी थो फरमाए मुंहिंजे तोर जो टाइम आयो त अन वुलिदतु मख़्तूना हातिफ़ी आवाज़ आया इहा तकलीफ़ न कजो मां अल्लाह पंहिंजे सुहिणे मोहम्मद जे जिस्म जे नंग जी हिफ़ाज़त कई आहे मां महबूब जो तोर कराए दुनिया में पोइ मोकिलियो आहे असां नंढड़ा हूंदा हुआसीं सुथण में पेशाब वेही वेंदो मासूम जॾहिं हुयासीं अम्मा पेपर पढ़ाईंदी पेपर में काकूस नंढे हूंदे असांजी कांच असांजी सुथण वेचारी जीजल अमड़ धोईंदी हुई असांजो नंगुज़ार थींदो नंढे हूंदे ईअं घुमंदासीं सॼो माल पाणी नंढड़ा ॿार ॾिसी वञनि वॾा ॾिसी वञनि पर अम्मा बीबी हलीमा साइण थी फरमाए मां जॾहिं मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कपिड़ा बदिलाईंदी हुयमि अल्लाह जो कसम मां हलीमा ॾिठो 2 मलाइकनि जी अल्लाह ड्यूटी हुई उहे मलाइक जन्नत जा सावा रुमाल खणी बीठा हूंदा जॾहिं मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कपिड़ा लाहींदी हुयमि त जन्नत जे सावनि रुमालनि में मलाइक मोहम्मद जो जिस्म ढके छॾींदा एॾो मक़ाम आहे असांजे नबी ॿ मलाइक
4 साल नंढे हूंदे नबी साईं जा कपिड़ा अम्मा हलीमा ते बदिलाईंदी हुयमि साईं खे ॾिसां त मलाइका माखो अॻे तयारु हूंदा त महबूब जे जिस्म ते कंहिंजी नज़र न पए केॾो पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अम्मा चवे थी मुंहिंजो दर खड़ियो कहिड़ा दरवाज़े ते अम्मा मां ताई आहियां ख़बर पई आहे तुंहिंजे घर ॿार ॼायो आहे जे बिल्कुलु ॼायो आहे नालो छा अथसि नालो अथसि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि शदाद कोट वारो इहो नालो बि अलाह खे एॾो प्यारो आहे जो अबू जहल जहिड़ो ज़ालिम बि चए पियो मञाए कोन थो तुंहिंजो दुश्मन आहे पर मोहम्मद तुंहिंजो नालो एॾो भलो आहे जो मां दुश्मन खणा तो बि चप चुमियूं धर तॾहिं त कि अल्लाह वारे चयो न रब का प्यारा नाम मोहम्मद सबसे प्यारा नाम मोहम्मद चांद से रोशन नाम मोहम्मद दूध से सुथरा नाम मोहम्मद आँख का तारा नाम मोहम्मद तकबीर में कलमे में नमाजों में अज़ानों में हे नाम इलाही से मिला नाम मोहम्मद आज़ान में भी तो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह कलमे में ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह वरी नमाज में तो अत्तहियातु लिल्लाह वस्सलावातु वत्तय्यिबात उते चवणो पवंदो अस्सलामु अलैका अय्युहन नबी ये लफ़्ज़ न चवे त मां नमाज़ ई क़बूल न कयांसि वरी जॾहिं दुआ घुरंदो दुआ में बि मुंहिंजे सोणे मोहम्मद ते दुरूद न पढ़ंदो त दुआ आसमान में टंगे छॾींदोमांसि तॾहिं त चए थो इश्क़ अहमद अज़ल ही से सीने में गे मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में गे जेको ॾाढा सुभान अल्लाह चवे अल्लाह करे साईं हबीबुल्लाह शाह सां गॾु मदीने हले जेको आहिस्ते चवे अल्लाह करे शदाद कोट को पंध वञे मदीने जे पंध वेंदे त पोइ 4 साल लॻंदई जे बुखारी सैयद सां गॾु हलंदे कराची को हवाई जहाज़ में इंशाअल्लाह 3 कलाकनि में मदीने हार वो किराओ पंहिंजो पाण भरजाए बाक़ी हलजाए मूंसां गॾु इश्क़ अहमद अज़ल ही से सीने में है मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है सहाबा की झरमट में बदर तुझा नूर ही नूर हर सो मदीने में है शाद खल्का ही असमान पोते शुदा दो सैयद दे इश्क़ अहमद अज़ल ही से सीने में गे मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में गे हे सहाबा की झरमट में बदर तुझा नूर ही नूर हर सो मदीने में गे फिक्र जन्नत में भी ऐसी खुशबू लगी जैसी खुशबू नबी के पसीने में गे तव्हां जलसन ते ईंदा हो तव्हां पंहिंजे कपिड़नि खे ख़ुशबू हणंदा हो जुमे जहिड़ी ईद जहिड़ी ख़ुशबू हणंदा हो बलोचिस्तान वारो सिंध वारो तव्हांजी ख़ुशबू असांजी ख़ुशबू कपिड़नि में 5 मिंट हलंदी आहे साहबा चवंदा असां नवां कपिड़ा पाईंदासीं जुमे ते ईद ते असां साहबा पंहिंजे कपिड़नि खे ॿी का ख़ुशबू न हणंदासीं नबी साईं जो पसीनो पगर हणंदासीं एॾी खुशबू जैसी ताईं असांजा कपिड़ा ॻरी फाटी ख़तम न थींदा हुआ तेसी ताईं खुशबू हलंदी चओ सुभाण अल्लाह दर खड़कियो कहिड़ा दाई आहे ॿार खणी वेंदासीं ओ ॿारड़ीअ में फसाहत आहे बलागत आहे आबा बली आहे मके में ॿार मोकिलींदा पोइ 4 साल न थींदा वरी दायूं वापसि मोटाईंदियूं आमिना नालो शादस थे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमिना पीउ जिंदा दस जे नाना यतीमा ख्वाजा अब्दुल्ला वफात करे वियो त दायूं हिक ॿिए खे चवनि थियूं हितां कुझु न मिलंदो हलो त के वॾेरे जो ॿार खणो के भोतारनि जा ॿार खणो के सरदारनि जा खणो हे त यतीम में असांखे छा मिलंदो के खजनि जे
गंदे मालिकनि जा ॿार खणो। अम्मा आमिना जी अखियुनि मां पाणी अची वियो जो नबी साईं जे दर तो 300 दायूं वापसि वयूं। 300 दायूं वापसि वयूं। अम्मा आमिना रोई करे चेती ओ मुंहिंजा अल्लाह मुझे बच्चे के यतीम न करे ख्वाजा अब्दुल्ला जिंदा हुजे मुझे मोहम्मद के सिंगारे ॾाढो ख़ुशि थिया गुलनि ते खणी मके जी घिटिन में घुमाए अल्लाह फरमायो आमिना गलती छो थी करे आलम यजिद का यतीमन फआवा। आमिना तुझो बच्चो आहे यतीम पर यतीम जी इज्जत मां वठी दिया छो थी रोए चेती मौला मुझो मुड़स जिंदा हुजे जेको रांदी का वठी ॾियां मुझो मोहम्मद खे ॾियां। बलूचिस्तान वारो सिंध वारो तव्हां असां पंहिंजी औलाद खे शदात कोट मां हाज़ई असां पंहिंजी औलाद खे ओस्ता मोहम्मद मां असां पंहिंजी औलाद खे टीपुल मां डेरा मुराद मां असां रांदी का वठी ॾींदा आहियूं गुॾियूं वठी ॾींदा आहियूं असां तारियूं वठी ॾींदा आहियूं जो मुंहिंजो बच्चो रांदि खेॾे। ओ आमिना गलती न कर तुंहिंजे पुट मोहम्मद खे जेकॾहिं रांदी खे जी ज़रूरत पई त इशारो कंदो त छोॾीअ जो चंडो रांदी को करे ॾींदोमांसि। रांदी को करे ॾींदोमांसि। आमिना तू रोए थी त मुंहिंजे मासूम मोहम्मद खे केरु खेॾाईंदो हीअं अशद वांगुरु सां इशारो कंदो त चोॾीअ जो चंड ॿ टुकड़ा करे झोल में उछलाईंदोमांसि। आमिना तुंहिंजे पुट मोहम्मद जो एॾो मक़ाम आहे इशारो कंदो त वण जी लाम बि पटिजी ईंदी डुकी करे मुझे सोने मोहम्मद जे मथों कज़ाए हाजत में शाम करे बीहंदी साईं हाजत को फारिग थींदो वरी जे इशारो करे त उहा टामी हली हली वरी साॻे वण में लॻी वञे। दोस्तो तव्हां पंहिंजी औलाद खे मेराण कार ते 3D गाॾी ते एक्सला ते जीअला ते मोटरसाइकिल ते विहारे तव्हां गोटा घुमाईंदा हो ज़ियारत घुमाईंदा हो कादे आज़म जो घर ॾेखारींदा हो तव्हां पंहिंजी औलाद खे कोटा जी बीबी नूर ते वठी वेंदा हो तव्हां पंहिंजी औलाद खे सिंध जे अंदरि लपे मेराण में घुमायो फूल बाग में घुमायो बिलावल पार्क में घुमायो तव्हां पंहिंजी औलाद खे बलोचिस्तान वारो मुल्कनि जा सैर कराईंदा हो। ओ आमिना तुंहिंजे पुट मोहम्मद आहे यतीम पर मां अल्लाह खे एॾो प्यारो आहे बाबो कोनेसि जेको कुलनि ते खणी घुमायसि पर जे तुंहिंजे पुट मोहम्मद जे घुमण जो टाइम आयो जे सैरो तफ़रीह जो टाइम आयो त घुमाईंदोमांसि सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा। आमिना तुझे पुट मोहम्मद यतीम के घुमाइण जो टाइम आयो त पोइ वन नज्म इज़ा हवा मा ज़ल्ल साहिबुकुम वमा गवा वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा अल्लमहु शदीदुल क़ुवा ज़ू मिर्रतिल फस्तवा। तवज्जो कर 10 मिनट साथ रे मां दुआ गुण वारो ज़ू मिर्रतिल फस्तवा वहुवा बिल उफ़ुक़िल अअला थुम्म दना फतदल्ला फकान क़ाब क़ौसैन औ अदना फ़अौहा इला अब्दिही मा औहा मा कज़बल फ़ुआद मा रआ अफ़तुमारूनहु अला मा यरा वलक़द रआहु नज़लतन उख़रा। आमिना दुनिया जा ॿार ज़मीन ते घुमंदा तो मोहम्मद के इंद सिदरतिल मुंतहा इंदहा जन्नतुल मावा। यतीम मोहम्मद के जेकरे घुमाइण जो टाइम आयो त जुतीअ सां फर्शन को घुराए अर्शन ते घुमाईंदो अम्मा आमिना साईं दी फरमाए 300 दायूं मुंहिंजे बच्चे के कोन खणी वञ। जागो था हिकिड़ो नुक़्तो ॿुधाईंदो
हिकिड़ो नुक़्तो सम्झो तवजो कयो आज़ान जो टाइम थी वियो आहे बस 10 मिंट साथ ॾियो पोइ आज़ान थींदी ओ आमिना तुंहिंजे पुट जो कमाल ॾिसो 300 दायूं नबी सां जे दर तो अल्लाह ख़ाली मोटायो शहदाद कोट वारो हितो असांखे सबक़ आहे अल्लाह तो चई 300 दायूं मुशरिका इन्हनि जी झोल पली थी मुंहिंजो मोहम्मद इन्हनि जी झोल जे लाइक़ न पोइ मूंखे चवणु ॾियनि जेके दुनिया जा उहे सैयद उहे पीर जेके मुशरिक आहिनि जेके पंहिंजे मुरीदनि खे पंहिंजे पेरनि जा सजदा कराईंदा उहे मुर्शिद जेके बलोचिस्तान वारनि खे सिंध वारनि खे पंहिंजी गाॾीअ जा टायर बि चटाईंदा आहिनि उहे पीर मुर्शिद जेके झंडल गंडल जा क़बरुनि जा सजदा कराए ख़ुशि थींदा आहिनि भली उहे हर साल रोज़ो पाक ॾिसी अचनि उमिरो करे अचनि लखे हज करे अचनि हज़ारे उमरा करे अचनि पर जे दामन में शिरक जी मां ईसा नबीअ जी अमड़ आया जे पीगे में ॻाल्हायो क़ाल इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजअलनी नबिया वजअलनी मुबारकन ऐनमा कुन्तु वअवसानी बिस्सलाति वज़्ज़काति मा दुम्तु हय्या वबर्रम बिवालिदती वलम यजअलनी जब्बारन शक़िया वस्सलामु अलैया यौम वुलिदतु व यौम अमूतु व यौम उबअसु हय्या जेके क़ुरान में बैत मथे करे जो सुभान अच्छा तुझे नाले ते त अल्लाह कुरान में सॼी सूरत रखई आहे मरियम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत थी ॿई हली वियो अम्मा बीबी सोबिया थी फरमाए दर खोलियो जाॻो था दर खोलियो दरवाज़ो खोलिया त छा ॾिसां मिठो मोहम्मद ॼमण सां सजदे में असां परेशान थियासीं अलाए कंहिंखे थो सजदो करे उन महिल माण्हू बुतनि खे सजदो कंदा हुआ माशाअल्लाह तव्हांजे जलसे जी रिकॉर्डिंग बि असांजो दोस्त करे थो अलाह क़बूल फरमाए ईअं सम्झो हीउ जलसो तव्हांजो सॼी दुनिया ॾिसी सघे चओ सुभान अल्लाह अम्मा सोबिया साण थी फरमाए मां ॾिसां पई त मिठो मोहम्मद सजदे में आहे पर अलाए कंहिंखे थो सजदो करे छो त माण्हू झंडनि खे सजदा था कनि कंडनि खे सजदा था कनि हा माण्हू गैरुल्लाह जे दर ते झुकनि था क़बरुनि ते झुकनि था अलाए कंहिंखे थो सजदो करे जहां जो नज़र कयां त मिठे मासूम मोहम्मद जी अशद आंगुर मथे आहे अशद आंगुर मथे आहे नबी साईं जा चप बि चुरनि था शहदाद कोट वारो ईसा नबी पीगे में ॻाल्हायो मुंहिंजे सुहिणे मोहम्मद ॼमण सां ॻाल्हायो मां कनु ॾिनो त मासूम मोहम्मद जे चपनि मां आवाज़ पियो अचे सुबहान रब्बियल आला सुबहान रब्बियल आला सुबहान रब्बियल आला दोस्तों ॿार ॼमंदो आहे पोइ ॿार जो डॉक्टरनी नर्स नाणो कटंदी आहे नाणो सम्झो था हितो दुन जे ज़रिए नाणे जे ज़रिए अम्मा जे पेट में 4 महीना रब पियो खाराए केरु पियो खाराए तारीफ़ हुनजी कंदा कयो जेको खाराए थो तॾहिं त हाजी इमदादुल्ला चवंदो आहे न के जानवर था झंगल में गुज़ारनि समर साण तिन खे नकी बाए ॿारनि असुर जो उथी पंहिंजो साईं पुकारनि उञायल बुखायल उहे कंहिं खाराया सो अल्लाह अल्लाह सो अल्लाह करे कमन पंहिंजनि में पंहिंजी सिदाई बिना मशवरे जे बणाए खुदाई सॼी ख़ल्क़ उन दर करे थी गदाई बादल भरजी रहमत जामीअ खे वसाया मां बलोचिस्तान जे दोस्तनि जे लाइ दुआ थो कयां अल्लाह जिते पाणी जी ज़रूरत आहे रब इन्हनि खे पाणी नसीब फरमाए आमीन जो नालो
अम्मा आमिना चेती इरादो कसी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिठे मोहम्मद जो नारो कटो हाथ भी आवाज आया या तकलीफ न कजो या तकलीफ ता न कजो मां अल्लाह पंजे सोने मोहम्मद के अम्मा जे पेट मो सिंगारे सवारे को मोकलियो असा तवाजा ना दाई न नरसिंह कटा पर महबूब जो नारो अगी कटे जब नानो कटजी वेंदो आहे पोइ ॿार ॼमंदो आहे पोइ ॿार खे गुस्ल कराइबो आहे गुस्ल कंदकोट कश्मीर जो नातफ़ान मौज़ू बहु अलिफ दीन चाचड़ हे बि जलसो रखाईंदो आहे असांखे दावत ॾेई घुराईंदो आहे अल्लाह अलिफ दीन जी जवानी में रब उम्र में सिहत में बरकत फरमाए आमीन जो ॾाढा कुरान जा आशिको दीन जा परवानो इरादो कयो से त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मिठे मोहम्मद के गुस्ल करायो अम्मा चेती मां इरादो कयो पर मुझी झोल मो मुझे सोने मोहम्मद के मलाइका खणी विया केर खणी विया फरिश्ता खणी विया मथे खणी विया तकरीबन अधु कलाक गुज़री वियो जाजो ॾिसां त वरी मुझी झोल में मुझो सोनो मोहम्मद मांखे ॾेई विया साईं जे जुल्फन मो पानी जा कतरा पाठमन अल्लाह फरमायो मलाइको मुझे सोने मोहम्मद के मथे खणी चो ऐं ज़मज़म जे पानी सां मुझे सोने मोहम्मद के गुस्ल करायो मां जॾहिं इहा ॻाल्हि पढ़ी त मां पंहिंजे बाबे साईं मौलाना सैयद अब्दुल गफूर शाह बुखारी 78 साल उमिरि आहे मुंहिंजे बाबे जी हिन महिल बि तॾे ते वेही क़ुरान ऐं हदीस जा सबक़ पढ़ाईंदो आहे मां बाबा साईं खे चयुमि बाबा हिकिड़ो सुवालु आहे अल्लाह साईं नबी साईं के मथे मासूम मोहम्मद के मथे खणाए रब मलाइकनि खे ईअं छो चयो त ज़मज़म जे पाणी सां गुस्ल करायो हाणे मथे जन्नत जो पाणी बि हुयो त मुंहिंजे वालिद साहब चयो त मां इहो ई सुवालु पंहिंजे मुर्शिद साईं ॿेर वारे खां कयो हो जंहिंजी जन्नत जी जंहिंजी क़बर मां 7 ॾींहं जन्नत जी ख़ुशबू आहे साईं अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह अलैह साईं ॿेर वारे जवाब ॾिनो शाह साहब अल्लाह साईं वटि जन्नत जो पाणी घटि आहे अल्लाह वटि ज़मज़म जो पाणी मथे आहे जन्नत जो पाणी घटि आहे ज़मज़म जो पाणी मथे आहे छो त ज़मज़म जे पाणी में अल्लाह जे हुक्म जी बरकत आहे ज़मज़म जो पाणी हरम पाक जी ज़मीन मां निकितो आहे बरकत आहे ज़मज़म जो पाणी इस्माइल अलैहिस्सलाम नबी जे पेर जी खुड़ी जी बरकत आहे ज़मज़म जो पाणी नूरी मखलूक जे सरदार जिब्रील अलैहिस्सलाम जे पर जी बरकत आहे शदाद कोट वारो वॾी बरकत इहा आहे जो ज़मज़म जो पाणी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओभर करे पंहिंजी उम्मत खे ॾिनो आहे अम्मा चेती हाणे इरादो कयोसीं त साईं जो गुस्ल थी वियो हाणे साईं खे सुरमो पारायो अञा 20 मिंट पिया ॻाल्हायो सुरमो पारायो हाथ भी आवाज आया आमिना या तकलीफ न कर मां अल्लाह पंहिंजे सोने खे अहिड़ा कजल पाराया जो सुरमो न पाईंदो त बि अखियुनि में सुरमो नज़र ईंदो असां सुरमो न पायूं त अखियूं अछियूं थी वञनि पर साहब चवंदा नबी साईं खे जॾहिं ॾिसंदा हुआसीं अखियुनि में सुरमो पातल सुभाणे अल्लाह ॾाढा अम्मा आमिना साईं जी फरमायो असां इरादो कयोसीं त भला महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सुन्नत दूर कयूं शदाद कोट जे सालाना जलसे में अचण वारो तव्हांजो बि दूर थियो असांजो बि दूर थियो असां 2 सालनि जा थियासीं या 4 सालनि जा थियासीं अबे अम्मा ख़ुशी कई सुन्नत दूर मल्हायो असांजी कांच लाइ गोॾ पाराए हजम असांजो सभु कुझु ॾिसी वियो अब ताके हजम ॾिठो या न ॾिठो शक था या ईअं बस कपड़े में कटे वियो तव्हां असांखे हजम सभु कुझु ॾिसी वियो अल्लाह जो नबी तो फरमाए मुंहिंजे तोर जो टाइम आयो त अन वुलिदतु मख़्तूना हाथ भी आवाज़ आया इहा तकलीफ़ न कजो मां अल्लाह पंहिंजे
मुझे सोने मोहम्मद जे जिस्म जे नंग जी हिफाजत कई अम्मा महबूब जो तोर कराए दुनिया में पो मोकिलियो आहे। असां नंढड़ा हूंदासीं सुथण में पेशाब वही वेंदो मासूम जॾहिं हुयासीं अम्मा पेपर पढ़ाईंदी पेपर में काकूस नंढे हूंदे असांजी कांच असांजी सुथण वेचारी जी जलामड़ धोईंदी हुई असांजो नंगुज़ार थींदो नंढे हूंदे ईअं घुमंदासीं सॼो माल पाणी नंढड़ा ॿार ॾिसी वञनि वॾा ॾिसी वञनि पर अम्मा बीबी हलीमा साइण थी फरमाए मां जॾहिं मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कपिड़ा बदिलाईंदी हुयमि अल्लाह जो कसम मां हलीमा ॾिठो ॿिनि मलाइकनि जी अल्लाह ड्यूटी हुई उहे मलाइक जन्नत जा सावा रुमाल खणी बीठा हूंदा जॾहिं मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कपिड़ा लाहींदी हुयमि त जन्नत जे सावनि रुमालनि में मलाइक मोहम्मद जो जिस्म ढके छॾींदा एॾो मक़ाम आहे असांजे नबी ॿ मलाइक 4 साल नंढे हूंदे नबी साईं जा कपिड़ा अम्मा हलीमा ते बदिलाईंदी हुयमि साईं खे ॾिसां त मलाइक मां अॻे तयारु हूंदा त महबूब जे जिस्म ते कंहिंजी नज़र न पए एॾो पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अम्मा चवे थी मुंहिंजो दर खड़ियो केरा दरवाजे ते अम्मा मां ताई आया खबर पई आहे तुझे घर ॿार ॼायो आहे जे बिल्कुलु ॼायो आहे नालो छा अथसि नालो अथसि मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि शदाद कोट वारो इहो नालो बि अलाह खे एॾो प्यारो आहे जो अबू जहल जहिड़ो ज़ालिम बि चइबो मञाए कोन थो तुंहिंजो दुश्मन आहे पर मोहम्मद तुंहिंजो नालो एॾो भलो आहे जो मां दुश्मन खणा तो बि चप चुमियूं धर तॾहिं त कि अल्लाह वारे चयो न रब का प्यारा नाम मोहम्मद सबसे प्यारा नाम मोहम्मद चांद से रोशन नाम मोहम्मद दूध से सुथरा नाम मोहम्मद आंख का तारा नाम मोहम्मद तकबीर में कलमे में नमाजों में अज़ानों में हे नाम इलाही से मिला नाम मोहम्मद आज़ान में भी तो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह कलमे में ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह वरी नमाज में तो अत्तहियातु लिल्लाह वस्सलावातु वत्तय्यिबात उते चवणो पवंदो अस्सलामु अलैका अय्युहन नबी ये लफ़्ज़ न चवे त मां नमाज़ ई क़बूल न कयांसि वरी जॾहिं दुआ घुरंदो दुआ में बि मुंहिंजे सोणे मोहम्मद ते दुरूद न पढ़ंदो त दुआ आसमान में टंगे छॾींदोमांसि तॾहिं त चए थो इश्क़ अहमद अज़ल ही से सीने में गे मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में गे जेको ॾाढा सुभान अल्लाह चवे अल्लाह करे साईं हबीबुल्लाह शाह सां गॾु मदीने हले जेको आहिस्ते चवे अल्लाह करे शदाद कोट को पंध वञे मदीने जे पंध वींदे त पोइ 4 साल लॻंदई जे बुखारी सैयद सां गॾु हलंदे कराची को हवाई जहाज़ में इंशाअल्लाह 3 कलाकनि में मदीने हार वो किराओ पंहिंजो पाण भरजाए बाक़ी हलजाए मूंसां गॾु इश्क़ अहमद अज़ल ही से सीने में है मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है सहाबा की झरमट में बदर तुझा नूर ही नूर हर सो मदीने में है शाद खल्का ही असमान पोते शुदा दो सैयद दे इश्क़ अहमद अज़ल ही से सीने में गे मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में गे हे सहाबा की झरमट में बदर तुझा नूर ही नूर हर सो मदीने में गे फिक्र जन्नत में भी ऐसी खुशबू लगी जैसी खुशबू नबी के पसीने में गे तव्हां जलसन ते ईंदा हो तव्हां पंहिंजे कपिड़नि खे ख़ुशबू हणंदा हो जुमे जहिड़ी ईद जहिड़ी ख़ुशबू हणंदा हो बलोचिस्तान वारो सिंध वारो तव्हांजी ख़ुशबू असांजी ख़ुशबू कपिड़नि में 5 मिंट हलंदी आहे साहबा
जुमे ते ईद ते असां साहब पंहिंजे कपड़नि खे बीका खुशबू न हणंदासीं नबी साईं जो पसीनो बगर हणंदासीं एडी खुशबू जैसी ताईं असांजा कपड़ा गरी फाटी ख़त्म न थींदा तेसी ताईं खुशबू हलंदी चो सुभान अल्लाह दर खड़को केरा दाइया ॿार खणी वेंदासीं ओ बाराड़ीअ में फसाहता बलागता आबा बलिया मके में ॿार मोकिलींदा पोइ 4 सालनि जा थींदा वरी दायूं वापसि मोटाईंदियूं आमिना नालो शादस थे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमिना पीउ जिंदा दस जे नाना यतीमा ख्वाजा अब्दुल्ला वफात करे वियो त दायूं हिक ॿिए खे चवनि थियूं हितां कुझु न मिलंदो हलो त के वॾेरे जो ॿार खणो के भोतारनि जा ॿार खणो के सरदारनि जा खणो हे त यतीम में असांखे छा मिलंदो के खजन जे बागन जे मालिकन जा ॿार खणो अम्मा आमिना जी अखियुनि में पाणी अची वियो जो नबी साईं जे दर तो 300 दायूं वापसि 300 दायूं वापसि अम्मा आमिना रोई करे चेती ओ मुझा अल्लाह मुझे बच्चे के यतीम न करे ख्वाजा अब्दुल्ला जिंदा हुजे मुझे मोहम्मद के सिंगारे ॾाढो खुश कया गुलन ते खणी मक्के जी घिटन में घुमाए अल्लाह फरमायो आमिना गलती छो थी करे आलम यजिद क यतीमन फआवा आमिना तुझो बच्चो आहे यतीम पर यतीम जी इज्जत मां वठे दिया छो थी रोए चेती मौला मुझो मुड़स जिंदा हुजे जेको रांदी का वठी ॾियां मुझो मोहम्मद खे ॾियां बलूचिस्तान वारो सिंध वारो तव्हां असां पंहिंजी औलाद खे शदात कोट मां हाज़ई असां पंहिंजी औलाद खे ओस्ता मोहम्मद मां असां पंहिंजी औलाद खे टीपुल मां डेरा मुराद मां असां रांदी का वठी ॾींदा आहियूं गुॾियूं वठी ॾींदा आहियूं असां कारियूं वठी ॾींदा आहियूं जो मुंहिंजो बच्चो रांदि खेॾे ओ आमिना गलती न कर तुंहिंजे पुट मोहम्मद खे जेकॾहिं रांदी खे जी ज़रूरत पई त इशारो कंदो त छोॾीअ जो चंडो रांदी को करे ॾींदो मां रांदी को करे ॾींदो मांस आमिना तो रोए थी त मुंहिंजे मासूम मोहम्मद खे केरु खेॾाईंदो हीअं अशद वांगुरु सां इशारो कंदो त चोॾीअ जो चंड ॿ टुकड़ा करे झोल में उछलाईंदो मांस आमिना तुझे पुट मोहम्मद जो एॾो मक़ाम आहे इशारो कंदो त वण जी लाम बि पटिजी ईंदी डुकी करे मुझे सोने मोहम्मद जे मथों कज़ाए हाजत में शाम करे बीहंदी साईं हाजत को फारिग थींदो वरी जे इशारो करे त उहा टामी हली हली वरी साॻे वण में लॻी वञे दोस्तो तव्हां पंहिंजी औलाद खे मेराण कार ते 3D गाॾी ते एक्सला ते जीअला ते मोटरसाइकिल ते विहारे तव्हां गोटा घुमाईंदा ज़ियारत घुमाईंदा कादे आज़म जो घर ॾेखारींदा तव्हां पंहिंजी औलाद खे कोटा जी बीबी नूर ते वठी वेंदा तव्हां पंहिंजी औलाद खे हासे सिंध जे अंदर लपे मेराण में घुमायो फूल बाग में घुमायो बिलावल पार्क में घुमायो तव्हां पंहिंजी औलाद खे बलोचिस्तान वारो मुल्कनि जा सैर कराईंदा ओ आमिना तुझे पुट मोहम्मद आए यतीम पर मां अल्लाह खे एॾो प्यारो बाबो कुनेस जेको कुलनि ते खणी घुमायसि पर जे तुझे पुट मोहम्मद जे घुमण जो टाइम आयो जे सैरो तफरीह जो टाइम आयो त घुमाईंदोमांसि सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा आमिना तुझे पुट मोहम्मद यतीम के घुमाण जो टाइम आयो त पोइ वन नजम इज़ा हवा मा ज़ल्ल साहिबुकुम वमा गवा वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वह्युन यूहा अल्लमहु शदीदुल क़ुवा ज़ू मिर्रतिल फस्तवा तवज्जो कर 10 मिनट साथ रे मां दुआ गुण वारो ज़ू मिर्रतिल फस्तवा वहुव बिल उफ़ुक़िल अअला थुम्मा दना फतदल्ला
हुसैन औ अदना फअौहा इला अब्दिही मा औहा मा कज़बल फुआद मारा अफतमारूनहु अला मा यरा वलक़द रआहु नज़लतन उख़रा। आमिना दुनिया जा बार ज़मीन ते घुमंदा तो मोहम्मद के इंद सिदरतिल मुंतहा इंदहा जन्नतुल मावा। यतीम मोहम्मद के जेकरे घुमाइण जो टाइम आयो त जुतीअ सां फर्शन को घुराए अर्शन ते घुमाए उते वीज़ो को मार वञा अर्श ते वञी न सघे। अम्मा आमिना साईं दी फरमाए 300 दायूं मुंहिंजे बच्चे के कोन खणी जागो था हिकिड़ो नुक़्तो ॿुधाईंदो हाजी तूं हिकिड़ो नुक़्तो सम्झो तवज्जो कयो आज़ान जो टाइम थी वियो आहे बस 10 मिंट साथ ॾियो पोइ आज़ान थींदी। ओ आमिना तुंहिंजे पुट जो कमाल ॾिसो 300 दायूं नबी सां जे दर तो अल्लाह ख़ाली मोटायो शहदाद कोट वारो हितों असांखे सबक़ आहे। अल्लाह तो चई 300 दायूं मुशरिका इन्हनि जी झोल पली थी मुंहिंजो मोहम्मद इन्हनि जी झोल जे लाइक़ न मूंखे चवण ॾियनि जेके दुनिया जा उहे सैयद उहे पीर जेके मुशरिक जेके पंहिंजे मुरीदनि खे पंहिंजे पेरनि जा सजदा कराईंदा उहे मुर्शिद जेके बलोचिस्तान वारनि खे सिंध वारनि खे पंहिंजी गाॾीअ जा टायर बि चटाईंदा आहिनि उहे पीर मुर्शिद जेके झंडल गंडल जा क़बरुनि जा सजदा कराए ख़ुशि थींदा आहिनि भली उहे हर साल रोज़ो पाक ॾिसी अचनि उमिरो करे अचनि लखे हज करे अचनि हज़ारे उमरा करे अचनि पर जे दामन में शिरक जी रब करीम असां ॾाढा गुनाह कयासीं तूं माफ़ न कजे त ॿियो केरु कंदो। असांजो वार गुनाह में असांजो अखियूं गुनाह में असांजा कन गुनाह में या अल्लाह असांजे जिस्म जे उज़वनि गुनाह जो लज़्ज़त वठियो अल्लाह तो वाइदो था कयो ॿीहर गुनाह न कंदासीं असांखे बख़्शि अल्लाह शाम खां वठी जलसो हलियो आहे सॼी राति जाॻिया तुंहिंजो क़ुर ॿुधो थो अल्लाह इन्हनि खे मज़ूरी ॾे क़ुर खे ऐं मुंहिंजा अल्लाह सिंध बलोचिस्तान जी कुंड कुड़श में जमात आई आहे अल्लाह इन्हनि जी हाज़िरी क़बूल फरमा। या अल्लाह कंहिंजे दिलि में कहिड़ी तड़प आहे कंहिंजे दिलि में कहिड़ी तड़प आहे सभिनी जी जाइज़ हाज़त पूरी मुंहिंजा मौला असांजी कचड़ी खल तुंहिंजी जहन्नम जो बाहि जो अज़ाब सही न सघे असांखे रहम फरमा अल्लाह असांखे जहन्नम जी बाहि खां बचा नफ़्स भी असांजो दुश्मन शैतान भी असांजो दुश्मन इन ॿिन्ही खां असांखे बचा या अल्लाह हज़रत मौलाना से गुलाम रसूल रहमतुल्लाह अलैह अल्लाह उन्हनि जी क़ब्र ते रहमत फरमा अल्लाह हाफ़िज़ साहब जा दर्जा बुलंद फरमा मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा रब करीम ओ मुंहिंजा अल्लाह असां क़ब्र जो अज़ाब सही न सघंदासीं असां कमज़ोर हो असां पे रहम फरमा पंहिंजे हबीब जे सदके रहम फरमा अच्छी दाढ़ी वारा वेठा थी अच्छी दाढ़ी वारे को तो हया ईंदो आहे भला उनजे सदके माफ़ फरमा उनजे सदके माफ़ फरमा मुंहिंजा मौला असांजी तौबा बि कची आहे तौबा करे वरी गुनाह कयासीं तौबा करे वरी गुनाह कयासीं तुझे नाफरमान शैतान चवा मिन बैन अयदीहिम व मिन खल्फिहिम व अन अयमानिहिम व अन शमाइलिहिम अल्लाह असांखे ताक़त कोन्हे शैतान ते कंट्रोल करण जी पर अल्लाह हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह जी ताक़त तोखे आहे अल्लाह असांजे भाइरनि खे जेके बेनमाज़ी उनखे नमाज़ी बणाया अल्लाह महांगाई वधी वई आहे बलोचिस्तान सिंध जी जमात वीचारा खाइण जे लाइ के परेशान कंहिंजे घर में अटो बि कोन्हे जिन जा बच्चा बुख ते वेठा अल्लाह उन्हनि जे घरनि में बरकतूं फरमा अल्लाह उन्हनि जे
दिल सदाई बरंदी रहे। अल्लाह इन जमातिन जा दस्तरखाना आबाद फरमा। ओ मुझा मौला असा तुझो खाई तुझी गिला खीसी, असा तुझो खाई तुझी गिला खीसी। ओ मुझा मौला तुझी नाशुक्री कैसे असा के माफ फरमा, माफ फरमा। मुझा मौला अगे नौजवाननि जे हथनि में क़ुरान जी तिलावत हूंदी, हाणे ग़लीज़ क़िस्म जो फ़ाहिश मोबाइलूं अची वियूं। अॼोको नौजवान ग़लति क़िस्म जा उघाड़ा फिल्म थो ॾिसे। अॼोको मुस्लमान ग़ुलामी रसूल में मौत भी क़बूल है, पर हाल इहो आहे न नमाज़ न क़ुरान न ज़िक्र न शुक्र न सबुर। अल्लाह हिन उम्मत ते रहम फरमा, अल्लाह हिन उम्मत ते रहम फरमा। या अल्लाह पंहिंजे हबीब के सदके रहम फरमा। ही झोल असां तुझे तरफ झली आ रब, रब असां मेरा हूँ गुनाहगार हूँ पर बेगैरत नहीं हूँ। असां तौहीद वारा हूँ, तौहीद जे सदके माफ़ फरमा, तौहीद जे सदके माफ़ फरमा। हिकिड़ा माण्हू क़ब्र में उथंदा उन्हनि जूं शिकिलियूं फिरी वेंदियूं। अल्लाह असांजे चेहरे खे सलामत कजो। अल्लाह कंहिंखे क़ब्र में नांगनि जीतनि, क़ब्र में भलायूं, अल्लाह असांखे सलामत रखजांइ। क़ब्र में हिन क़ुरान जी रोशनी विझाए। या अल्लाह, या अल्लाह, या अल्लाह मिठो मोहम्मद असांखे पंहिंजो करे महशर में नबी जी शफ़ाअत नसीब फरमा। ओ मुंहिंजा मौला असांखे हर साल काबतुल्लाह जो दीदार करा, रोज़े रसूलुल्लाह जो दीदार करा। ओ मुंहिंजा मौला ये जमात रोए थी के हिकिड़े जो घोड़ो त क़बूल फरमा। या अल्लाह असांखे अज़ाब कंदे बि तुंहिंजी इज़्ज़त खे शान खे वधाओ न थींदो। तूं इज़्ज़त वारो आहे, शान वारो आहे, जे माफ़ कंदे बि तुंहिंजी इज़्ज़त में कमी न ईंदी। रब तू त हू अल्लाहुल लज़ी ला इलाहा इल्ला हू आलिमुल ग़ैबि वश्शहादह हुवर रहमानुर रहीम हुव अल्लाहुल लज़ी ला इलाहा इल्ला हू अल मलिकुल कुद्दूस सलाम अस्सलामुल मुमिनुल मुहैमिन अज़ीज़ुल जब्बार। रब असांखे माफ़ फरमा। ये सिंध बलोचिस्तान जी जमात के मुशरिकुल सैयदन को बचाए। अल्लाह इन्हनि खे शिरक खां बचाए। अल्लाह इन्हनि जो नक पेशानी पंहिंजे दर ते झुकाइण जी तौफ़ीक़ नसीब फरमा। अल्लाह बे औलादनि खे साले औलाद ॾियो। ओ मुंहिंजा अल्लाह बे औलादनि खे नरीना साले औलाद ॾे। जिनजी औलाद नाफ़रमान आहे उनखे पीउ माउ जी ख़िदमत जी तौफ़ीक़ नसीब। मुंहिंजा मौला असां पंहिंजे पीउ माउ जे करे घटि वधि ॻाल्हायोसीं, असां पीउ माउ जी गुस्ताखी कईसीं, असां पीउ माउ जे आॾो तेज़ ॻाल्हायोसीं। असांखे माफ़ फरमा, असांखे माफ़ फरमा। असांखे अबू अम्मा राज़ी रखण जी तौफ़ीक़ नसीब फरमा। अबे अम्मा जी ख़िदमत जी तौफ़ीक़ नसीब फरमा। या अल्लाह जंहिंजो पीउ माउ जान छॾे वियो आहे उनजी क़ब्र में बख़्शिश फरमा। या अल्लाह से हाफ़िज़ शमसदीन साहिब जी रोज़ी में भी बरकत फरमा। ये पुलिस इंतज़ामिया, रेंजर्स इंतज़ामिया जिन सजी रात इन जलसे की चौकीदारी ॾिनी।